शाला शेर बाबा जो फेरा से हाँ तबे सही आ हाँ हिकिड़ो सर अर्ज़ु हुयो मां आयुमि वरी कम लाइ थोरो जेकॾहिं इजाज़त ॾियो त पोइ मां अर्ज़ु कयां हिकिड़ो चो चो बाबा चो असल ॻाल्हि इहा आहे जी तव्हां आयो त मां थोरो इहो ख़ौफ़ ज़दा थी वियुमि पर हाणे सोचियुमि त न न मुंहिंजो मुंहुं अहिड़ो आहे ॻाल्हियूं मिठियूं हूंदियूं न न माशाल्लाह अलाह अलाह तव्हांखे वधाईंदो चओ बाबा जेको चवणो आहे उहो चओ साईं चई ॾियां न हा बाबा चओ न असल में थोरो चवण में माना शर्म महसूसु थिए थो ईअं लॼ बि थिए थी थोरी 11 फुट कद थी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे चई नथो सघे तव्हांजी वॾी महिरबानी आहे तव्हां त खणी चओ था त चओ पर अलाए छो माना थोरो ईअं शर्म महसूसु थिए पियो तॾहिं माना ईअं कयां पई पियो बाबा इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें तोखे शर्म महसूसु थो थिए भला कावड़ त न कंदो न न बाबा मां कावड़ बि न कंदुसि तोखे चंबा बि न हणंदुसि हा ठीकु आहे हाणे ॾिसणा वैसणा माण्हू हो अलाह त हयाती ॾे बसि अर्ज़ु हिकिड़ो हुयो अलाए छो बाबा चओ न डिॼे छो त हेॾो मुड़ुसु माण्हू आहे साईं ॾिस न हूअं असां वटि उहा शइ पंहिंजी आहे तव्हां वटि पंहिंजी आहे त असां वटि बि पंहिंजी हूंदी न अच्छा माना ॻाल्हि खे सम्झी वए हा सियाणो आहे हा साईं हा सियाणो हा त पोइ साईं त रुॻो 5 मिंट मूंखे ॾियो तव्हां बसि 5 मिंटनि में तव्हांखे वरी घर हिते पहुचाए थो वञां मां बसि 5 मिंटनि जे लाइ नेठि तोखे खपे छा माना तूं मुंहिंजी ॻाल्हि खे न सम्झे यार मां त सम्झो तूं सियाणो माण्हू आहे तूं ॻाल्हि खे सम्झे ई न पर कमु अहिड़ो आहे न त मां ईंदे करे थोरो भला ठीकु आहे ठीकु आहे मां चवां थोरो कनवोड़ थियो कयो चओ चओ साईं अॻठ विझणी अथव अॻठ विझणी पर हिकिड़ी महिरबानी इहा महिरबानी कजो कंहिंखे ॿुधाइयो न त मां तव्हां खां अॻठ विझणी घुरी इहा महिरबानी कजो अड़े बाबा हे असां पेंट शर्ट था पायूं हिन में अॻठ विझण जी कहिड़ी ज़रूरत आहे असांखे जो असां रखंदासीं निंड में हलण जी आदत थी छा पर मां इहे तव्हां ॿधी करे कावड़ न कजो वरी कावड़ था न बाबा कावड़ मुंहिंजो लहजो अहिड़ो आहे मां कावड़ नथो कयां थो साईं हाणे अजीब ॻाल्हि था कयो था मां तव्हांखे छा चवां मुंहिंजो मक़सदु साईं अदा भाउ मां मञा थो माना तव्हां माना पैंट शर्ट पाईंदा हो कपिड़ा लायो पाईंदा ठीकु आहे मां मञा थो त तव्हां वटि माना अॻठ विझणी खणी न हूंदी मां मञा थो ऐं हुजे त तव्हां न कयो आहे ईअं न ॾिसणा वैसणा माण्हू अलाह हयाती ॾेव आमीन मूंखे हयाती ॾे हा हयाती ॾेव हाणे हिकिड़ो ॿियो अर्ज़ु इहो आहे त हाणे उहा शइ बाबा अर्ज़ु मूं ॾे छो थो खणी अचे मुख़्तियार कार ॾे अर्ज़ु खणी वञूं कम छॾण ॾे खणी वञ अर्ज़ु भॻो बीठो मुंहिंजे दर ते न सही आहे ॻाल्हि इहा आहे न ओॾे वञण जहिड़ी ॻाल्हि ई न आहे न मां कावड़ उमेद हुजे जंहिंमें मां कावड़ नथो कयां इहा सलाह थो ॾियां हा न न न न ही कमु तव्हां खां ई थींदो साईं तव्हां महिरबानी माण्हू मूंखे सभिनी तव्हांजे बारे में हिते पाड़े वारे नेकी कई आहे हर कंहिं ॿुधायो तव्हां भला माण्हू मां हिन जे करे उमेद खणी बाबा मां भलो आहियां ढिलो आहियां इहो आहे हुकुम कर कमु कहिड़ो अथई ॿुधाए मुंहिंजी जिंद हुकुम न वॾनि ते थोरो न हुकुम न आहे मुंहिंजो अर्ज़ु आहे हिकिड़ो नंढिड़ो ॿुधाए कावड़ न कंदे न पक न बाबा कंदुसि त छा कंदुसि तोखे भला कावड़ न न न उहा ई ॻाल्हि भला विंझणो हूंदो विंझणो
हा मां पहिरियों चुमि ॿुधाइजो बि कंहिंखे न रखिजो बि ॻाल्हि दिलि में ऐं कावड़ बि न कजो। बाबा सियारो हले थो पियो, सियारे में विञणे जी कहिड़ी ज़रूरत आहे असांखे जो असां विञणा रखंदासीं। ॿियो घर में एसियूं वेसियूं लॻल आहिनि, असांखे भले विञणे जी ज़रूरत ई न। ऐं हाणे पाकिस्तान में अलाए हाणे नाराज़ था थियो, पाकिस्तान में बिजली हूंदी किथे आहे? ऊन्हारे जो ठीकु हाणे त सियारो आहे, ऊन्हारे जो त साॻो माना पखी ज़रूरत पवंदी। बाबा बिजली न हुजे त हे खंभा छा ऐं हे तारूं जेके नी कपिड़ा सुकणा विझण लाइ रखियल आहिनि। दरवेश आहे यार, कोन्हे को विझणो माना हाणे मां यार मां असांजी ॻाल्हि खे थोरो अलाए छो गौर न थियो वरी बि शायदि हिन जे अदा पोइ मुंहिंजा भाउ थोरो 2 मिंट अदा अल्लाह अल्लाह कहिड़े कुझु अब भला आहे छा मूंखे ड्रेजाड़ना आहे। 2 मिंट ॿाहिरि नाराज़ बि न थी अदा मां मञो तो वटि न विझणो आहे न तो वटि अगठ विझणी आहे, ठीकु आहे कुझु बि न आहे। छाजे करे तव्हां पैंट शर्ट पाईंदा हो, अगठ विझणी नथा रखो। विझणो तव्हांजे घर में एसी लॻल आहे, तव्हां विझणो छा कंदव? लिखियलु पढ़ियल हो पैंट शर्ट तव्हांखे पातल आहे, तव्हांजे घर में पेन त हूंदी न, मूंखे पेन ॾियो यार। बाबा अनपढ़ माण्हू पेन तुंहिंजे कहिड़े कम जी? ऐं मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, जेके तथे अगठ विझणी न मिलंदी आहे न त असां विझणे जी गन सां बि अगठ विझंदा आहियूं, पर जेकॾहिं विझणो बि न हुजे त पोइ असां पेन सां बि अगठ विझंदा आहियूं। साईं मां सम्झो चुन था ॻाल्हि। तव्हां वटि बंदूक आहे? बंदूक फोटू कढाईंदे आहे। अरे बाबा पेन सां था विझो अगठ, बंदूक सां फोटू कढा मरो नथा वञो।4+U. Everything for you. जेकॾहिं अव्हांखे पसंदि आहे वीडियो त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो।